इस्लामकोट बरसाकोट खारियो गुलाम शाह जा रहवासी आहिनि। ही मेहराणपुरा बिरादरी जा जेके माण्हू आहिनि औरतुनि मर्दनि समेत इस्लामकोट प्रेस क्लब ते पहुता आहिनि। इल्ज़ाम हणनि पिया त असांजो जेको नौजवान आहे उनखे अगवा करे विया आहिनि वॾेरा। ही दाइन पिया आहिनि, असां ॻाल्हि ॿोल कयूं था। मुंहिंजो छोकिरो नौजवान जादम नाले अगवा करे खणी विया। रहीम मेहराणपुटो आयो 3 ॾींहं हुनखे गाइड करे चई हलिया तोखे वापारु करायूं। हिन खे हितां वठी निकिरी आया असलामकोट वारा हिननि पैसा कया 6 लख रुपया, हिकिड़ो मोबाइल हिन सां गॾु आहे। हिन खे वठी ढीकारीअ विया आहिनि। ढीकारीअ मंझा फ्री काटल मंझा कुरन मंझा केल तराईअ में हुननि जो फ़ोन ते राब्तो हुनखे खणी विया आहिनि। असां सां एॾो ज़ुल्म थियो आहे जंहिंजी का हद कोन्हे। असांजो 3 ॾींहं थिया आहिनि, खाइण पीअण सॼो आराम थी वियो आहे। वॾेरनि असांखे हेॾियूं धमकियूं ॾियूं आहिनि जो असीं अची नथा सघूं। अरब वॾेरे जी धमकियूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं आहिनि जेको अगवा करायो आहे। ही जेका शीशन जज थरपारकर समेत SSP थरपारकर खां मुतालबो कनि पिया त नोटिस वठी असांजो अगवा थियल जेको नौजवान आहे उनखे वापसि करायो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़, TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।